सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जगह जेड़ी आदत माँ पी जी होंगी वही बार में ट्रांसफर थी गया इन करे मुझे बेहतरीन मिसाल हो राजा हो राजा के घर में प्रेगनेंसी थी तो जीअं थी कुदरती जगह राजा वटि धोबिणी थी धोबी कपड़ा धोईंदा उनके भी गाड़ी गाड़ी प्रेगनेंसी थी जी पीढ़ी जी गाड़ी प्रेगनेंसी हली पाए तो हिकिड़े ॾींहुं और धोबिण चो ॾियारी माई खे अॻे दायूं या नर्सिस जेके कराई दियो तो जॾहिं ॿार पैदा थिए न असांजी गाॾी गाॾी प्रेगनेंसी थींदी आहे इन करे अहिड़े नमूने कराए कि असां ॿिनी जो ॿार गाॾी हिकु ॾींहुं पैदा थिए पर तूं मत हिकिड़ो अहसान कर त जॾहिं ॿार पैदा थिए मुंहिंजो ॿार राजा जो ॿार ॾेई छॾिजांइ राजा जो ॿार मूंखे ॾेई छॾिजांइ मुंहिंजो छो तूं पंहिंजो ॿार पंहिंजी औलाद ॾींदी छो ॾियणु चाहे थी चए छा आहे न असांजी सदाई उमिरि ग़रीबी में ॾुखियाई में गुज़री आहे मुंहिंजो औलाद को सवाइ कीअं रहे तोखे यादि न ईंदी चए मां ॿार जे करे सभु कुझु बर्दाश्त करे वेंदुमि जेकॾहिं राजा जो ॿार थियो मुंहिंजो पुटु उनजी परवरिश खाधो पीतो थी वेंदी सभु कुझु बहितर थी सुखियो त रहंदो मां कॾहिं ज़िंदगी भर करे ॻाल्हि ई न कंदुमि छो कि ॾिसी कुझु त भई ठीकु आहे जहिड़ो बि आहे मुंहिंजो पुटु सुखियो त आहे मां पंहिंजे ॿार खे सुखियो ॾिसणु चाहियां थी बसि उहो सुखियो हुजे मां सां कुझु बि गुज़रे ऐं धोबिण इन सां सेटिंग में अची वई जॾहिं ॿार थियो ॿिन्ही खे ओ उन नर्स दाई जेका हुई ॿिनी जा ॿार बदिलाए छॾिया हाणे ख़ुशियूं ॿिन्ही पासे थियूं वक़्तु गुज़रंदो रहियो हाणे राजा पंहिंजे ॿार जी तरबियत पियो कराए पहिरियों अॻिते राजा थींदो इन करे मां इनखे हाणे कुझु तयारु कया ॿार जीअं पैदा थियो घर में खेचली प्यार पैदा थियो हाणे कंहिं महिल विहाणा खड़ी करे छॾिया कंहिं महिल छवा लाहे करे हुनखे कूटे कंहिं महिल चादरा कूटे सम्झ में अचे ई न राजा जेतिरा टीचर बदिलाए कुझु करे थोरो पढ़े वरी पंहिंजो कंहिंखे कंहिं सर्टिफिकेट लाथी खणो आहे राजा सदाई परेशान हो हिनखे सॼी राजा ई संभरणी आहे इन जा इहे लक्षण अॻिते कीअं थींदो आख़िर ॿार 7-8 साल जो थियो पर किथे स्वेदिक में न पियो अचे कुदरती हिकिड़े ॾींहुं राजा आयो पंहिंजे घर में महल में जी आयो ॾाढो परेशान हो मुंहुं लथल हुयुसि राणी पुछियो छा थियो कीअं थियो कहिड़ी ॻाल्हि थी चए बसि अॼु मां कहिड़ो वाक़ियो ॾिठो सो मूंखे वरी झंझोड़े छॾियो आहे मुंहिंजो छा चए बसि मां रस्ते सां आयो पए जेको स्कूल हुयो गुरुकुल हुयो उते छोकिरा पाण में विड़ी पिया त जीअं पान में विड़िया हिकिड़ो छोकिरो विच में आयो हिकदमि दब सां चई अड़े पीओ पीओ छा ते विड़ंदा पिया पीओ चए मां साम्हूं ॾिसां पियो सभिनी खे रोके करे ऐं जीअं हुन चयो छोकिरा बि ख़ामोश थी बीह रहिया मुंहिंजे हिकु चवण ते कड़केदार आवाज़ ते सभु चुप करे बीह रहिया चए न विड़ण छाजो फ़ैसिलो कंदाऊं न विड़ण जो छा थींदो ॿिनि जी ॻाल्हि ॿुधो छो छोकिरो उहो जेको हुयो उते मिटी जो ढेर हो पाण मिटी जे ढेर ते चढ़ियो ऐं छोकिरे खे चई अड़े वञ पंथ सिरां खणी आ ओ कचूं पकियूं सिरां खणी आयो पोइ ढेर जे मथां सिरां रखी करे पाण जे मथां वेही जंग जंग ते चाढ़े करे बाक़ी अॻो वेही करे उनजो फ़ैसिलो करणु लॻो जॾहिं उन धुरियुनि जो फ़ैसिलो कयो मां ॿुधा पियो ॿिनि जूं ॻाल्हियूं ॿुधाई पर अहिड़ो एक्यूरेट फ़ैसिलो कयईं जो मां सोचे न सघंदो आहियां एतिरो ॿार जो दिमाग़ कीअं थी सघंदो आहे 7-8 साल जो ॿार सो हुनखे ॾिसी करे हक़ीक़त में पंहिंजो पुटु यादि आयो
पर हकीकत मुझे पुट दी रात विहाण जूं छवां विहाण चादरां सभु भारी पूरियूं कयूं अथई जेको ईंदो आहे कपिड़ा खणी करे उछाले करण ऐं हो भेण हिकिड़ो ॿार हो सो अची करे जंग जंग ते चाढ़ी वेही रहियो ईअं मूंखे लॻे भेण मां वरी पुटु छा हले थो अहिड़ो मूंखे पुटु हुजे कहिड़ो मुंहिंजो राज हले आहे कहिड़ो सुठो हले आहे सो मूंखे त उनखे ॾिसी करे परेशानी में थी वई आहे मूंखे कहिड़ी औलाद मालिक ॾिनी आहे ॻाल्हि वेंदी रही कुझु वक़्तु गुज़रियो ऐं जेका उहा दाई हुई नर्स उहा बीमार थी पई तव्हांजो मरण जहिड़ी थी वई ऐं हुन चयो मूंखे आख़िर मां सॼी उमिरि राजघराणे जी शेवा कई आहे तंहिंजे करे आख़िर में मां चयो राजा सां मिलणु चाहियां थी मुंहिंजो मुंहुं ॾिसी करे पोइ मरणु चाहियां थी आख़िर उनखे खणाए आया राजाउनि सां मिलियो चयो मां सॼी उमिरि तव्हांजी नमक खाधी आहे सॼी उमिरि तव्हांजी शेवा कई आहे तंहिंजे करे मां तोॾे आई आहियां बख़्शाए मुंहिंजो न तव्हां एतिरो सुठो हलिया आहियो एतिरो चङो हलिया आहियो सॼी ज़िंदगी तव्हांजे वॾनि खां वधी सो हक़ीक़त में तव्हां सभु ॾाढा सुठा आहियो ॾाढा चङा हलिया आहियो राजा हुनजी तारीफ़ कई चवंदा असां जेको चङो हलियाऊं हिकिड़ो मां पाप थियो आहे त जॾहिं ॿार तुंहिंजो पैदा थियो हक़ीक़त में तुंहिंजो ॿार जेको उहो धोॿियाणी खे ॾेई छॾियो ऐं धोॿियाणी जो ॿार तोखे ॾेई छॾियो इन करे मरण खां अॻु मूंखे अंदरि पंहिंजो खाए पियो त एतिरो राजा घराणो मां सां हलियो आहे मां हुन सां एॾी वॾी बेईमानी कई आहे मां एसि ताईं मरी न पई सघां सकून सां अंदरि ई अंदरि खाए पियो तंहिंजे करे मां तोसां इहो रास पको करां थी तुंहिंजो पुटु जेको हक़ीक़त में धोॿियाणी वधी धोॿियाणी जो पुटु तो वधा ऐं जंहिं महिल ॿार खे धोबी जे ॿार खे वठी आया उहो ॿार उहो ई जेको धिॿे ते सिरां रखी करे राजा वांगुरु जंग जंग ते चाढ़े करे वेही रहियो सो जॾहिं कोई ॿार थींदो आहे तॾहिं उन जीन्स ट्रांसफर थींदा आहिनि जेका ई माउ पीउ जी आदत हूंदी उथी वेठी हूंदी हलत हूंदी उहा सॼी ॿार में ट्रांसफर थी वेंदी आहे कोई जेका बि हुजे